हिते मां खे ॿुधायूं त बदाणी भरिसां हथियारबंद नौजवान खे अगवा करे विया आहिनि। नामालूम हथियारबंद न्याज़ अली डंगर खे गंडेर पुलिस पिकेट वटां अगवा करे विया। इतला बाद डंगर बिरादरीअ जा माण्हू ऐं म्याणी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची विया। नौजवान जे वारिस जो चवणु आहे त न्याज़ अली खे धाड़ियल अगवा करे विया आहिनि, खेसि बाज़ियाब करायो वञे। बदाणी भरिसां हथियारबंद नौजवान खे अगवा करे विया। नामालूम हथियारबंद न्याज़ अली डंगर खे गंडेर पुलिस पिकेट वटां अगवा करे विया आहिनि। इतला बाद डंगर बिरादरीअ जा माण्हू ऐं म्याणी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची विया आहिनि। नौजवान जे वारिस जो चवणु आहे त न्याज़ अली डंगर खे धाड़ियल अगवा करे विया आहिनि, खेसि बाज़ियाब करायो। बदाणी भरिसां हथियारबंद नौजवान खे अगवा करे विया आहिनि। नामालूम हथियारबंद न्याज़ अली खे अगवा करे विया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे विया आहियूं। बदाणी भरिसां हथियारबंद नौजवान खे अगवा करे विया आहिनि। नामालूम हथियारबंद न्याज़ अली डंगर खे गंडेर पुलिस पिकेट वटां अगवा करे विया। इतला बाद डंगर बिरादरी जा माण्हू ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची विया आहिनि। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त न्याज़ अली डंगर खे धाड़ियल अगवा करे विया आहिनि, बाज़ियाब करायो वञे।